नासिब ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मशहूर कंदासी पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे चुको है। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शिरकी पिया पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे चुको है। इलेक्शन कमीशन का अदालत ना है जो उनकी तोहिन थी हुजे। असद उमर जो दरख्वास्त में मौक़िफ़ात इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शिरकी पिया पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो आहे। असद उमर जो दरख्वास्त में मौक़िफ़ात इलेक्शन कमीशन का अदालत ना है जो उनकी तोहिन थी हुजे। इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शिरकी पिया पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे चुको है। असद उमर जो दरख्वास्त में मौक़िफ़ात इलेक्शन कमीशन का अदालत ना है जो उनकी तोहिन थी हुजे। इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शिरकी पिया पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे चुको है। असद उमर जी दरख्वास्त में मौक़िफ़ात इलेक्शन कमीशन का अदालत ना है जो उनकी तोहिन थी हुजे। इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे। खबर वासा कराची मां शिरकी पिया पीटीआई पाण असद उमर इलेक्शन कमीशन जी शोकास नोटिस के सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे चुको है। असद उमर जो दरख्वास्त में मौक़िफ़ात इलेक्शन कमीशन का अदालत ना है जो उनकी तोहिन थी हुजे। इलेक्शन कमीशन जा शोकास नोटिस गैर कानूनी आहिनि, उन्हनि खे कलदम करार ॾिनो वञे।